ज़ाहिद आबड़ो पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल में पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो काज़ी अनवर जन सां गॾु अॼु असां कोशिशि कंदासीं त अदम एतमाद जी तहरीक अचण खां पोइ जेका सूरत हाल पैदा थी आहे ऐं उन खां पोइ इमरान ख़ान जंहिं तरीक़े सां हिकिड़ो नैरेटिव खणी आयो आहे त उन जे ख़िलाफ़ु बैन अल-अक़वामी साज़िश हुई ऐं उन जे तहत उन जी हुकूमत खे हटायो वियो आहे ऐं उन खां पोइ हिन गवर्नमेंट खे हिननि जेका हाणे नई ताज़ी गवर्नमेंट ठही आहे उनखे इम्पोर्टेड जेको आहे सो सॾणु शुरू कयो आहे। असां ॾिसंदासीं त इहो नैरेटिव जेको आहे इमरान ख़ान जेको हीअं ॾियण जी कोशिशि करे पियो उहो पाकिस्तान खे ऐं असांजे आम आवाम खे असांजे समाज खे केतिरे हद ताईं जेको आहे सो नुक़सानु ॾेई रहियो आहे। असां इनखे बि ॾिसंदासीं त हींअर इमरान ख़ान खे जेकॾहिं हटायो वियो आहे त उन जे पुठियां इमरान ख़ान जे कैबिनेट जूं इमरान ख़ान जूं पंहिंजूं ऐं उन जे PTI जी पार्टी जे अंदरि कहिड़ियूं कोताहियूं हुयूं जंहिंजे करे उन जी हुकूमत जे ख़िलाफ़ु एतिरो जल्दी अदम एतमाद जी तहरीक आंदी वई ऐं उन खां पोइ वरी जेका हुकूमत आई आहे त उनखे कहिड़ा चैलेंजिस आहिनि उन जे बारे में असां तजिया ऐं जेके आहिनि से एनालिसिस करण जी कोशिशि कंदासीं। मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे सुमरो साहिब जिन खां। सुमरो साहिब, असांखे तव्हां ॿुधायो त इमरान ख़ान जी हुकूमत तक़रीबन 3 साल 7 महीना हली। इन दौर में आख़िर अहिड़ो छा थी वियो हलियो जो इमरान ख़ान जी हुकूमत खे नाकामी जो मुंहुं ॾिसणो पियो ऐं उनखे अदम एतमाद जी तहरीक जेका आहे उनखे मुंहुं ॾियणो पियो ऐं बदकिस्मती सां ई खणी चइजे त उन जे ख़िलाफ़ु पाकिस्तान में कंहिं बि वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु इहा तहरीक हुई जेका पास बि थी वई। महिरबानी। इमरान ख़ान साहब जी हुकूमत जी तव्हां ॿुधायो त 3 साल ऐं 7 महीननि में तहरीक एतमाद जे कामयाबी जे करे ख़तमु थी वई। इमरान ख़ान साहब वाहिद वज़ीर अज़म आहे पाकिस्तान जी तारीख़ जो जंहिंजे ख़िलाफ़ु तहरीक एतमाद कामयाबु थी आहे। तव्हांजो क्वेश्चन इहो आहे त हुन जी हुकूमत जेका नाकाम छो थी उन इलाही को सवाल थी सघनि था, छाकाणि जो इमरान ख़ान जेको आहे उहो असांजे क्रिकेट जो हीरो बि आहे, सेलिब्रिटी बि आहे ऐं पाकिस्तान जो मक़बूल लीडर बि आहे अञा ताईं बि। पर मक़बूलियत हिकिड़ी शइ आहे ऐं उन खे मटेरियलाइज़ करणु ऐं पंहिंजे इक़्तिदार में अचण खां पोइ उन पंहिंजी हिकमत अमलनि खे ऐं माण्हुनि जी सहूलियतुनि ऐं माण्हुनि जी ख़ुशहाली ऐं मुल्क जी तरक़ी में बदिलाइणु उहो न करे सघियो ऐं वजह उनजी हू इहो ॿुधाए थो त मूंखे जेका आहिनि उहा मुनासिबु अक्सरियत बि कोन हुई ऐं मूंखे इत्तेहादी बि आहे, मूंखे इलेक्टल बिल्स बि वठिणा पिया ऐं मूंखे इलाही आसरा वठिणा पिया। उन करे आउं जेको पंहिंजो मुंहिंजो जेको कमु हो त आउं हिन मुल्क खे तरक़ी जी शाहराह ते वठी वेंदुसि उहो न करे सघियुसि। उन ॻाल्हि जी आउं सम्झां थो त इमरान ख़ान साहिब खे आगाही हुई, पर इन जे बावजूदि बि उनजो आख़िरी ॾींहंनि ताईं इक़्तिदार खे चंबिड़ियो रहणु उहो ॾाढो नामुनासिबु थो लॻे। त जॾहिं तव्हां सम्झो पिया त तव्हांखे इलेक्टेबल्स मिलिया ऐं तव्हांखे सादा अक्सरियत बि कोन हुई त पोइ तव्हां उहा साॻी असेंबली मां नई इलेक्शन करायो आहे, नई इलेक्शन जी तरफ़ हलिया वञो आहे। तव्हां अदम एतमाद जे वोट जो इंतज़ारु कयो ऐं उन में शिकस्त खाधी ऐं उन खां पोइ जेको तव्हांजो जेको नैरेटिव आहे उहो हाणे बैन अल-अक़वामी थी वियो आहे, मुल्की आहे कोन त मुल्क जेके आहिनि उहे ग़ुलामी में कोन सुधरंदा आहिनि ऐं मुंहिंजी हुकूमत जे ख़िलाफ़ु आलमी साज़िशूं पिए थियूं वग़ैरह। त उन करे हुन पंहिंजे जेके माना जेको हुनजो वोट बैंक आहे ऐं हुनजो जेको कल्ट आहे ऐं उन्हनि जा हामी आहिनि उन्हनि खे त हुन तमामु सुठे नमूने सां एड्रेस कयो आहे। जीअं माना रातो के पेशावर जे जलसे ताईं माण्हू इहो सम्झे थो त उन जो जेको सर्किल आहे उनजी पसंदीदी हल्को जेको आहे न उहो टुटो कोन्हे, पर उन सां इहो साबित नथो थिए त इमरान ख़ान जेको आहे उहो पंहिंजी अहलियत एज़ ए वज़ीर अज़म साबित करे सघियो हुजे। कैद साहिबु, हाणे तव्हां खां सुवालु आहे त जीअं सुमरो साहिबु चयो त असांजो वज़ीर आज़म जेको आहे सो हिकिड़ो पॉपुलर लीडर रहियो आहे, हिकिड़ो हीरो रहियो आहे क्रिकेट जो, पर एज़ अ वज़ीर आज़म हू पंहिंजूं ज़िमेदारियूं उन तरीक़े सां न निभाए सघियो
या आख़िर में जेके जिते हुनखे इस्तीफ़ा ॾेई ऐं असेंबली खां धार थियणु खपे हा उहा ज़िम्मेदारी पूरी न करे सघियो। त अहिड़े दौर में असां जॾहिं ॾिसूं था जॾहिं हुनखे ज़बरदस्ती अदम एतमाद जी तहरीक खां पोइ जॾहिं असेंबली खां धार थियणो पियो आहे, अपोज़िशन जे तौर ते बि हू जेको आहे सो असेंबली में वेहण में तयारु कोन्हे, पर हू यकदमि ॿाहिरि स्ट्रीट्स में हलियो वियो आहे ऐं स्ट्रीट्स में वञण खां पोइ बि हुन हिकिड़ी नैरेटिव जेको आहे सो क्रिएट करण जी कोशिशि कई आहे त असांजो जेको आम माण्हू आहे जेको हुनजो हामी आहे ऐं जेको हुनजो मुख़ालिफ़ आहे उन्हनि जे विच में हिकिड़ी तमामु वॾी असांखे हिकिड़ी ख़लीज नज़र पई अचे जेका मुल्क जे लाइ समाज जे लाइ कंहिं तरीक़े सां जेका आहे सा बहितर न आहे। ऐं इहा उनजो जेको नैरेटिव आहे इहो असांजे मुल्क जे ॿियनि इदारनि खे बि नुक़सानु पियो पहुचाए। त तव्हां उन जे बारे में असांजे थोरो व्यूअर्स खे ॿुधायो त इहो तव्हां सॼो जेको सिनेरियो ॾिसो पिया उनजो फ्यूचर ते कहिड़ो असरु पवंदो। जी महिरबानी। साबिक़ वज़ीर आज़म साहब जो जेको वञणु हुयो उहो सॼे पूरे मुल्क जे लाइ हिकिड़ी बदनामी जो सबबु पिए ठहियो। जंहिं नमूने सां हुन आख़िरी ॾींहं ते असेंबली खे हिकिड़ो मां लफ़्ज़ चवां थो त यर्गमाल बनाए छॾियो ऐं हाणे पुछे थो पियो, राति वारे जलसे में हुन पुछो त मेरा जुर्म क्या था कि रात को 12 बजे अदालतें खुल गई। सुल्तान राय साहब मरहूम हिकिड़ो वॾो अदाकार हुयो पंजाबी फिल्मुनि जो, उन जो हिकिड़ो मशहूरु डायलॉग हुयो त जज साहब जेकॾहिं मुजरिम 24 कलाक खुलिया पिया आहिनि त पोइ अदालतूं सिर्फ़ु 12 कलाक छो थियूं खुलनि पियूं। ॾिसो सुबुह खां वठी शाम ताईं हिकिड़ी अजीब कहाणी हली पए पूरी दुनिया, बल्कि असांजो जेको दुश्मन मुल्क आहे हिंदुस्तान उनखे त मज़ो मज़ो वठी उन ब्रेकिंग न्यूज़ पे ॾिनी ऐं तव्हां चओ था तव्हां जुर्म कहिड़ो कयो। आइन हिकिड़े मतिलबु पासबान हूंदो आहे न पूरे मुल्क खे हलाइण जे लाइ, उन तव्हां आइन खे लताड़ियो पिए। तव्हां पंहिंजे स्पीकर जे थ्रू, तव्हां पंहिंजे डिप्टी स्पीकर जे थ्रू नथा करियूं ऐं आख़िर में पोइ जेको चवण वारा चवनि था अलाह ॼाणे उन में केतिरी हक़ीक़त आहे। त माना तव्हांखे जॾहिं पोइ वेन ॾेखारी वई, प्रिज़नर जेल जी वेन ॾेखारी वई, राति जो 10 बजे अदालतूं खोलियूं वयूं, तॾहिं तव्हां निकिता आहियो वञी। तव्हां हिकिड़ो नो कॉन्फिडेंस हुई जीअं तव्हां आया हुयो, MNA तव्हांखे इलेक्ट कयो, तव्हां चलो सिलेक्टेड कोन हुयो, त पोइ तव्हां वरी जॾहिं MNA जो तव्हांजे मथां या उहे जेके दोस्त तव्हां सां गॾु हुया इतिहादी जमायत, उहे जॾहिं तव्हां खां अलॻि थी वेंदो पोइ तव्हांखे सुठो तरीक़ो इख़लाक़ वारो हुयो त तव्हां स्टेप डाउन कयो ऐं तव्हां पंहिंजो हिकिड़ो बहितर किरदारु कयो। पर छो त इमरान ख़ान साहब जी जेका नेचर आहे उन में हू कोन थो ॿुधे पियो। ऐं तव्हां ॾिसो त उन असेंबली खे त बिल्कुलु हिकिड़ो इग्नोर करे छॾियो न। बीइंग अ प्राइम मिनिस्टर केतिरा दफ़ा आयो हूंदो, उहो रिकॉर्ड कढी वठंदासीं त ही एज़ अ पॉलिटिशियन जेको वेही ऐं डायलॉग करे जेको ज़रूरी आहे उहा हिन वटि कैपेबिलिटी कोन्हे का। हिन वटि सिर्फ़ु बसि तक़रीरूं करे सघे थो ऐं ब्लेम गेम करे सघे थो ऐं कूड़ ॻाल्हाए सघे थो। पोइ उन्हनि ब्लेम गेम्स जे ज़रिए जेका हिन नफ़रत हींअर माण्हुनि में माना इंजेक्ट करे पियो न, उनजो तव्हां ॾिठो न त मेरिट में हिकिड़ो ख़राबु वाक़ियो थियो। इहो वाक़ियो जेकॾहिं तव्हांजे युथ में अचे, ही त वॾा माण्हू मतिलबु पढ़िया लिखिया ऐं पैसे वारा माण्हू उन्हनि पंहिंजो पाण खे कुटियो आहे त जॾहिं इहा नैरेटिव जेॾीमहिल तव्हांजे गलनि में पहुचंदो न त हीअ त मूंखे, मां त अलाह न करे पर मूंखे KPK में ऐं ख़ासि तौर ते कराची में त हीअ वरी खून रेज़ी थींदे नज़र थी अचे पई। जेको कल्ह खां वठी थिए पियो त PTI जा जेके ऑफिसूं सड़नि थियूं पियूं, हीअ उहो नैरेटिव बिल्ड पियो करे त जीअं जेको हिन जूं जेके ग़लतियूं हुयूं हुकूमत में वेहंदे माण्हू उन खे ओवरलुक कनि ऐं आम माण्हू उन स्लोगन में अची वञे त हिन सां वॾी ज़्यादती थी आहे, हिन त पाकिस्तान खे ख़बर न आहे छा बि चयो। ऐं उन जेके नुक़सान हुया हिन जा त तव्हां ॾिसो जेको आयल हुयो खाइण वारो 130 खां 450 ते पहुचाए वियो, पेट्रोल 80 खां तव्हांजो 150 ते पहुची वियो, डॉलर तव्हांजो जेको उन वक़्त में हुकूमत में आयो 120 रुपया हुयो उहो 190 ते पहुची वियो। इन्हनि ॻाल्हियुनि खां सर्फ़ नज़र करणु चाहे थो पियो माण्हुनि खे ऐं हू सिर्फ़ु पंहिंजो नओं इहो इन करे ॾिए पियो त जीअं पंहिंजी ॻाल्हि खे मां सेल कयां। अञा ताईं हिन जी इहा नैरेशन सेल थिए पई ऐं कल्ह वारो जेको जलसो हुयो न उन में माण्हू इलाही सारा हुया, पर इहो ख़राबु पियो थिए ऐं माण्हुनि में माना इहा जेका तव्हां ख़लीज ॿुधायो पिया नफ़रत जी, इहा मुल्क जे लाइ ऐं मुल्क जे माण्हुनि जे लाइ हाञेकार आहे। हिन खे सोचणो पवंदो जेकॾहिं हिन खे अॻिते पंहिंजी पॉलिटिक्स करणी आहे, जेकॾहिं माण्हुनि खे विढ़ाईंदो त हिननि जो बि जेको थींदो न फ्यूचर अल्ताफ़ हुसैन जहिड़ो थींदो। सुमरो साहब, हाणे तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे त नई हुकूमत ठही वई आहे ऐं उहा गॾियल हुकूमत जेका आहे तमामु घणनि पार्टियुनि ते मुश्तमिल आहे ऐं असां ज़रूरु इहो हिकिड़ो ज़हन में सुवालु उभिरे थो त जिथे असांजी जेका आहे पहिरीं PTI जी गवर्नमेंट असांखे जेको आहे सो डिलीवर कोन करे सघी,
छा हाणे इहा नई गवर्नमेंट जिथे काफ़ी पार्टियूं जेके आहिनि से हिकिड़े प्लेटफॉर्म ते जमा आहिनि, छा उहे असांखे उन तरीक़े सां डिलीवर करे सघंदियूं, या जेकॾहिं उहे डिलीवर कंदियूं त उन्हनि जे साम्हूं कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस हूंदा जंहिंखे उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो? मियां शहबाज़ शरीफ़ जी त पाकिस्तान जे 23 वज़ीर अज़म जे तौर ते पंहिंजे उहिदे जो कसम खयो आहे। उन जे कसम खणण खां पोइ लॻे ईअं थो त असांजो जेको सरमायादार आहे, जेको इन्वेस्टर आहे, उन जो एतबार शायदि नई हुकूमत में आहे, जंहिंजूं ॿ निशानियूं आहिनि त स्टॉक एक्सचेंज जो मुस्तहकम थियणु, जेको मतिलबु माना जीअं फाल पे कयो, ऐं डॉलर जी क़ीमत जेका आहे न उहा रुपयो जेको आहे न उन पंहिंजी क़ीमत गेन कई आहे, ऐं डॉलर जेको काई हिसाब चओ त 190 ताईं पहुची वियो, उहो वापसि वरणु शुरू थियो आहे। त इहे ॿ निशानियूं जेके आहिनि पहिरियुनि 4 ॾींहंनि में, त इन मां इहो लॻे थो त हिन मुल्क जा जेके बि माण्हू आहिनि उहे शायदि हिते इंडस्ट्रियलिस्ट, हिते जो वॾो ज़राअत पेशा, उहे शायदि हिन हुकूमत सां कमु करणु चाहिनि था। ऐं हिन जी जेका परफॉर्मेंस आहे उहा थोरो अर्ली असांखे मता न मिले, पर बजट खां पोइ थी सघे थो त उन खां पोइ, छाकाणि जो फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स तमामु घटि आहिनि, सब्सिडीज़ अलाइन सेक्टर्स में ॾिनल आहिनि, जीअं पेट्रोल में आहे, बिजली में आहे, त इहे सभई जेके आहिनि न उहे एड्रेस करे सघिबियूं, ऐं सम्झां थो त बजट में। ऐं बजट खे जेकॾहिं हीअ अवाम दोस्त बनाइण में कामयाबु थी विया, ऐं काज़ी साहब चयो पिए जॾहिं असां पाण में हिते प्री प्रोग्राम जेका माना डिस्कशन पे कयो, त आम ग़रीब माण्हू ताईं सहूलियतुनि जो जेका मुंतक़िली आहे उहा कोन थी आहे। असीं इहो चाहींदासीं त पाकिस्तान जो अवाम जेको ग़ुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी पियो गुज़ारे, हिन बजट में उन जे लाइ उहा असांजी आबादी जो घणाई आहे। हिकिड़े पासे असीं इहो था चऊं त असांजो नौजवान आहे न, उहो 30 सालनि जी उमिरि जो जेको माण्हू आहे उहो 65% आहे हिते, त उन मां वरी इलाही ग़ुरबत जी लकीर जे हेठि में, त उन नौजवान खे, उन जी तवानाइनि खे, उन जे स्किल खे हीअ सरकार जेकॾहिं यूटिलाइज़ करण में कामयाबु थी वई, ऐं दुनिया सां उन्हनि जी उथी वेठी अॻियां सुठी आहे, ऐं पुराणो तजुर्बो आहे उनखे सूबे पंजाब जे चीफ मिनिस्टर जे तौर ते, ऐं ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, पीपल्स पार्टी आहे ऐं PDM जूं ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, उन्हनि सभई इक़्तिदार में रहियूं आहिनि, त इन्हनि सभिनी तजुर्बनि मां फ़ाइदो वठी हीअ अवाम दोस्त बजट ॾेई, ऐं जेकॾहिं ग़ुरबत जी लकीर ॿिया माण्हुनि खे कढण में कामयाबु थियनि था, त पोइ हीअ हुकूमत तारीख़ में यादि कई वेंदी। जीअं त तव्हांजे सवाल में हिन हुकूमत खे जेके आहे चंद ॾींहं थिया आहिनि, उनजे चैलेंज जो क्वेश्चन हो, सभिनी खां जेके वॾा चैलेंजिस आहिनि पाकिस्तान में न, उहे पाकिस्तान ते कर्ज़, ऐं पाकिस्तान जो IMF प्रोग्राम, ऐं पाकिस्तान जा फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स। त जीअं माना हिन सरकार जे हथ में पैसो न हूंदो, चैलेंज वॾो इहो आहे त हू सरकार जेका आहे वई आहे, उहा 50 ॾींहंनि जो ज़र मुबादिलो छॾे वई आहे, ऐं सब्सिडीज़ जो हिकिड़ो ढिग छॾे वई आहे। उनखे कीअं था कनि, ऐं इहे ॿ वॾा चैलेंजिस आहिनि। त IMF सां जेको प्रोग्राम टुटी वियो आहे उनखे कीअं था कंटिन्यू कनि, ऐं हीउ जेको ख़ारजा पॉलिसी में जेको भौचाल आणे वई हुकूमत, उन कैबिल जे करे, उन जे करे वरी दुनिया सां सफ़ारतकारी कंदे त दुनिया असां वटि एतबार करे, असां ते एतबार करे, ऐं छाकाणि जो हीअ पुराणा पार्टियूं आहिनि ऐं इन्हनि जा बैन अल-अक़वामी तालुकात आहिनि, उन करे हीअ उन सफ़ारती चैलेंज खे बि मुंहुं ॾियण में कामयाबु थी वेंदा। कैसे हींअर असांजो सिंध हुकूमत ऐं MQM जे विच में जेके मुआहिदा थिया आहिनि, उन्हनि ते असांजी आवाम ॾाढी जेको आहे सो कावड़ियल बि आहे, ऐं ख़बर न आहे त छो कावड़ियल आहे, या उन में वाक़ई अहिड़ा मुआहिदा थिया आहिनि जेके सिंध जे लाइ हानिकार बि हुजनि। ऐं उन सां गॾोगॾु हींअर चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत जी पोस्टिंग जेका थी आहे, उन ते बि असांखे सोशल मीडिया ते कुझु अहिड़ियूं शयूं नज़र अचनि थियूं जंहिंमां लॻे थो त आवाम इहो ई थी सम्झे त शायदि उन जी पोस्टिंग बि जेका आहे उहा उन मुआहिदे जो हिसो आहे। तव्हां सभिनी शयुनि खे जेको आहे सो कीअं परसीव था कयो? ॾिसो, सिंध जे हवाले सां MQM हिकिड़ी ज़मीनी हक़ीक़त आहे, पर इहा बि हक़ीक़त आहे त MQM जो जेको किरदारु रहियो आहे उहो
नफ़रत जे बुनियाद ते हुननि पंहिंजो पाण खे प्रमोट कयो आहे। ऐं उहो ई कमु हाणे वरी असां ॻाल्हि कयूं जेकॾहिं इमरान साहब ते रुॻी ब्लेम ॾियूं त इमरान साहब थो करे पियो। MQM सिंध जे मसइलनि लाइ कॾहिं कोन बीठी आहे, सिर्फ़ु जॾहिं बि ॻाल्हि करे थी शहरनि जी ॻाल्हि थी करे, शहर सिंध जा आहिनि, ॿाहिराड़ियूं सिंध जूं आहिनि। ऐं पीपल्स पार्टी छो त यको 14 सालनि खां रही आहे हुकूमत में, हिन वक़्तु पीपल्स पार्टी जेका वधीक ज़रूरत पई ऐं MQM जेका आई इन पोज़ीशन में त हू पंहिंजी डिमांड्स वधीक मंझराए सघे, इन जे करे त चौधरी परवेज़ इलाही एन टाइम ते मुतहदा अपोज़िशन खे धक पटे वियो, त MQM जो जेको वेट थी वियो उहो वधी वियो। उन जे करे हुननि काफ़ी अहिड़ियूं शयूं मरकज़ी हुकूमत खां बि ऐं सिंध गवर्नमेंट खां बि मंझराए वरितियूं आहिनि, जेके असांजा क़ौम परस्त या जेको एंटी पीपल्स पार्टी वोट आहे या सिंध जो जेको आम माण्हू आहे उहो सम्झे थो पियो त इहो शायदि सिंध जे लाइ हानिकारु थींदो। MQM खे असां उर्दू स्पीकिंग जी सिर्फ़ु अकेली नुमाइंदा पार्टी कोन था सम्झूं न। उर्दू स्पीकिंग असांजा ॿाहिरि आहिनि, उहे सिंध में ओतिरो ई उनजा स्टेक आहे जेतिरो कंहिं सिंधी जो हुजणु खपे। ऐं हाणे उनजा 2 नस्ल अची विया आहिनि न, त इहे जेके नफ़रतुनि जूं दीवारूं, नफ़रतुनि जी जेके हिकिड़ो नज़रियो हुयो उन्हनि खे दफ़न थियणु खपे। उन में पीपल्स पार्टी जेकॾहिं MQM सां इन्हनि ॻाल्हियुनि ते बीहे थी पई ऐं उन्हनि खे इहो सम्झाए त ख़ुदा जा बंदा सिंध पूरी आहे, उन में हैदराबाद बि आहे, उन में कराची बि आहे, उन में मीरपुर बि आहे, उन में सखर बि आहे, पर उन में लाड़काणो बि आहे, उन में नवाबशाह बि आहे, उन में नौशारो बि आहे, उन में थरपारकर बि आहे, उन में दादू बि आहे। इन सभिनी ते अचो त पंहिंजो पाण में वेही गॾिजी ॻाल्हायूं। MQM कॾहिं बि तव्हां सां पाणी जे मसइले ते कोन बीहंदी, हींअर बि माना जेकॾहिं तव्हांजो कालाबाग डैम जो मसइलो थो थिए त तव्हां MQM अलॻि थी बीहे। पाणी जेकॾहिं पंजाब खणे थो पियो तव्हां सां MQM कोन थी बीहे। NFC अवार्ड थो थिए थो तव्हां सां MQM कोन थी बीहे। MQM फ्री गिरी ॻाल्हि सिर्फ़ु कराची ऐं हैदराबाद, कराची हैदराबाद, त जेको हिननि जो इहो जेको ख़राबु थो लॻे पियो। ऐं हींअर जेको हिननि खे कुझु फ़ाइदा मिलंदा, ज़रूरु मिलंदा, पर ॾिसो दोस्त चवंदा त भला MQM खां हटी करे जेकॾहिं उर्दू स्पीकिंग खे गवर्नरशिप ॾियणी आहे त छा उन्हनि वटि बहितर माण्हू, प्रोग्रेसिव माण्हू ऐं पढ़िया लिखिया माण्हू न आहिनि छा जेके उर्दू स्पीकिंग हुजनि पर उहे सिंध जे लाइ बहितर हुजनि? केतिरा ई नाला ॻणाए सघजनि था पिया। हरूपुर जेकॾहिं तव्हां MQM मां माण्हू खणंदो त MQM जे माण्हू जे हुजण जे करे वरी उहा हिकिड़ी ख़राबु जेस्चर वेंदो, उहो न थियणु खपे। या कुझु चवंदा अहिड़े क़िस्म जा जेके दहशतगर्दनि था केस ख़तमु कया वेंदा, इहो न थियणु खपे, इहो न थियणु खपे। उन में आम माण्हू जेको सिंध जो आहे उहो परेशान थो थिए पियो। उहो अञा ताईं बि जेके हिन जूं 3 महीना पहिरीं वारी ॻाल्हियूं आहिनि त टोपी पाए न अचिजो, इहो ई तव्हांजो वसीम अकरम चए थो, वसीम अख्तर चवे थो पियो। इहे शयूं न थियणु खपनि। हिननि खे पंहिंजो पाण सां गॾिजणो पवे, पर सिर्फ़ु MQM न गॾिजे। ऐं MQM जा जेके मतिलबु जेके सुठा माण्हू आहिनि, जेके नफ़रतूं नथा फैलाइनि पिया, ऐं उर्दू स्पीकिंग, हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई त उर्दू स्पीकिंग अञा अची वियो आहे, तव्हांजो चीफ सेक्रेटरी साहिबु अची वियो आहे। सुहेल राजपूत साहिबु सिंध जा आहे, हैदराबाद जा आहे, ऐं हिकिड़ो मतिलबु कैपेबल ब्यूरोक्रेट आहे, ऐं हिन खां कुझु वक़्तु पहिरीं फाइनेंस सेक्रेटरी बि रहियो आहे। ऐं हिननि जा पीपल्स पार्टी सां तमामु बहितर तालुकात आहिनि। हू साफ़ सिंधी ॻाल्हाईंदो आहे। हाणे असां सिर्फ़ु इन जे करे उनजी मुखालफ़त करियूं त हू उर्दू स्पीकिंग आहे, इहो ग़लति आहे। मतिलबु असां मेरिट खे प्रिवेल करणु चाहियूं था पिया, त चाहे उहो सिंधी स्पीकिंग ऑफिसर हुजे, चाहे उर्दू स्पीकिंग ऑफिसर हुजे, उहो डिलीवर करे अवाम जे भलाई जे लाइ, न कंहिं हिकिड़े सेक्ट जे भलाई जे लाइ। त इहो असां आम दोस्तनि खे या आम सिंधी माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियूं था पिया त जीअं इदरीस राजपूत कमु कयो हुयो, तव्हां ॾिसो त जॾहिं कालाबाग डैम जे लाइ सभु पार्टियूं, इवन पीपल्स पार्टी तमामु घणी उनजी मुखालफ़त करे पई, पर उन्हनि सिर्फ़ु जलसा पे कया। जेको डॉक्यूमेंट्री कमु कयो न, उहो इदरीस राजपूत साहिबु कयो हुयो, त उहो बि त असांजो सिंध जा हुयो न, ऐं उहो बि राजपूत हुयो, त राजपूत हुजण बि का उन्हनि जी का डीमेरिट कोन्हे का, उहा मेरिट आहे। त इन जे करे असां सुहेल राजपूत मां तवको करियूं था पिया त भले उर्दू स्पीकिंग हुजे, भले हुनजी पंहिंजी मारवाड़ी ॿोली हुजे, राजस्थानी आहिनि ही राजपूत जेके बि आहिनि, क़ाइम खानी हुजनि, खानदादा हुजनि, ही राजस्थानी आहिनि, राजस्थान में अची विया आहिनि। जीअं तव्हां वटि समाट क़ौमूं आहिनि, उहे राजपूत आहिनि। त असांखे इन्हनि शयुनि में नफ़रतूं न फैलाइणु खपनि। असांखे उनजे कम जे लाइ ऐं उन ते इहो ज़रूरु बावर करणु खपे त हू हिकिड़ो बहितर ऑफिसर आहे ऐं हू बहितर डिलीवरी कंदो। सुमर साहब, हींअर असां ॾिसूं पिया त असांजी साबिक़ा हुकूमत जे दौर में पाकिस्तान खे तक़रीबन फॉरेन पॉलिसी जे हिसाब खां हिकिड़ी आइसोलेशन जेका आहे असां फेस करणी पई। ऐं हींअर जॾहिं असांजी हुकूमत तब्दील थी आहे, गॾियल हुकूमत आई आहे, त उन में 2 नाला जेके आहिनि से असांखे ॿुधण में अचनि पिया। हिकिड़ो त बिलावल भुट्टो ज़रदारी जो नालो पियो ॿुधण में अचे, ऐं हिना रबानी खर जेका ऑलरेडी एक्सपीरियंस जेका आहे सा फॉरेन मिनिस्टर रही आहे, ऐं उनजो बि नालो असांखे ॿुधण में अचे पियो।
तव्हां छा था सम्झो त इन्हनि ॿिन्ही मां कहिड़ो जेको आहे सो कैंडिडेट वधीक पोटेंशियल आहे ऐं कंहिंखे हुजणु खपे जेको आहे सो फॉरेन मिनिस्टर थियणु खपे जेको पाकिस्तान जे लाइ वधीक बहितर थी सघे थो? जीअं त नई हुकूमत जी काबीना कुझु ॾींहंनि जे अंदरि कसम खणंदी त उन लाइ इहा ॻाल्हि बि थिए त हिना रबानी खर ऐं बिलावल भुट्टो साहिबु पाकिस्तान जा ईंदड़ वज़ीर ख़ारजा हूंदा त आउं इहा कोशिशि कंदुसि त पीपल्स पार्टी जी दरअसल छाकाणि जो सिर्फ़ु पीपल्स पार्टी जेकॾहिं पाण इहो चऊं त उहा 50 साल पुराणी जमायत आहे, उनखे वज़ारत ख़ारजा ते ज़बरदस्त तजुर्बो रहियो आहे ऐं पाकिस्तान जो जेको बेस्ट फॉरेन मिनिस्टर रहियो आहे उहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु ख़ुदि आहे। ओहिड़ो फॉरेन मिनिस्टर असांखे मिलियो कोन्हे ऐं पीपल्स पार्टी असांखे ॾाढा सुठा फॉरेन मिनिस्टर ॾिना आहिनि। हिना रबानी खर साहिबु आहे ॾाढो माना दुनिया में सफ़ारतकारी ॼाणे थी ऐं इंतिहाई पढ़ियल ॻढ़ियल ऐं लाइक़ु ख़ातून आहे। ऐं हींअर जेका असां वटि आइसोलेशन हले पई ऐं पोइ हुकूमत छाकाणि जो उन सिफ़ारती कैबिल जे करे असांखे अकेलो करे छॾियो आहे। इवन चवनि था त सफ़ीरनि जूं जेके कॉन्फ्रेंसूं दुनिया में थियनि थियूं उन में बि पाकिस्तानी सफ़ीर जॾहिं वञे थो त हू ॻाल्हाईंदे चुप था थी वञनि या जेकॾहिं उन्हनि खे ख़बर थी पए त हिन दावत में पाकिस्तानी सफ़ीर बि अचिणो आहे त उहे कोशिशि था कनि त उते न वञनि। त इन सॼी ग़ैर ज़िमेदारी एॾे वॾे नुक़सान खे जेको आहे न उन जो पूराव करण लाइ लाज़मी आहे त असांखे हिकिड़ो बहितरीनु माना वज़ीर ख़ारजा घुरिजे। जीअं असांखे वज़ीर अज़म मिलियो आहे ईअं वरी ॿी सभिनी खां काबीना में अहम पोस्ट जेका हूंदी पाकिस्तान जे आईंदे ऐं मुस्तक़बिल लाइ उहो वज़ीर ख़ारजा आहे। हिना रबानी खर जो नालो बि बहितरु आहे। जॾहिं असां सुबुह डिस्कशन बि कयूं हिन प्रोग्राम जी तयारी लाइ काज़ी साहिबु ऐं एडिटर साहिबु तव्हां ऐं मूं त उन में तव्हां बिलावल भुट्टो साहिब लाइ चयो त उहो जेको आहे न उहो फॉरेन मिनिस्टर थींदो त पोइ ई बहितरियूं ईंदियूं। बहितरु आहे त तव्हां इहो ॿुधायो त असांजे प्रपोज़्ड ऐं ईंदड़ काबीना में जेकॾहिं बिलावल भुट्टो साहिबु वज़ीर ख़ारजा हूंदो त उन में कहिड़ियूं भलायूं थींदियूं। भलाइनि जी उमेद ज़रूरु आहे। थैंक यू सो मच सोनू साहिबु, तव्हां मूंखे अॼु ॻाल्हाइण जे लाइ जेको आहे सो ऑफर कई आहे। जीअं त मुंहिंजो क्वेश्चन हो त असांजा ॿ जेके कैंडिडेट्स आहिनि बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं हिना रबानी खर उन्हनि मां कहिड़ो जेको आहे सो वधीक पोटेंशियल आहे त तव्हां हिना रबानी खर जे बारे में ॾाढो सुठो ॻाल्हायो ऐं यकीनन हुनखे हिकिड़ो वसी तजुर्बो आहे ऐं पीपल्स पार्टी जेके बि फॉरेन मिनिस्टर रहिया आहिनि उहे तक़रीबन तमामु सुठी ख़ारजा पॉलिसी जेका आहे उहा ठाहींदा रहिया आहिनि ऐं उन ते कमु कंदा रहिया आहिनि। आऊं ॻाल्हाइणु चाहींदसि बिलावल भुट्टो जे ऑप्शन ते त जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी असांजो वज़ीर ख़ारजा थी थो वञे त आउं सम्झां थी पाकिस्तान जे लाइ ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि थींदी, ख़ुशकिस्मती जी ॻाल्हि हूंदी छो त बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ो न्यू जीअं फेस हूंदो ऐं हिकिड़ो फ्रेश ब्लड आहे ऐं उनखे सभिनी खां वॾे में वॾो फ़ाइदो इहो आहे त हू बेनज़ीर भुट्टो जो पुटु आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो ॾोहिटो आहे ऐं उन खां अलावा ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हुनजी हिकिड़ी पंहिंजी जेका असां पॉलिटिकल लेगेसी आहे उन लेगेसी सां जेको उनजो तालुक़ु आहे तंहिं करे सॼी दुनिया उनखे सुञाणे थी ऐं उन सां हिकिड़ो त नौजवान हुजण जे करे ऐं हुन में अंदरि न्यू आइडियाज़ आहिनि, हुनजो पॉज़िटिव जेको बिहेवियर आहे, पॉज़िटिव जेको जेस्चर आहे उन जे करे हू सॼी दुनिया सां पाकिस्तान खे ॻंढण जे लाइ तमामु घणो उत्साहींदड़ जेके आहिनि से पॉलिसीज़ ठाहींदो ऐं हुते हू घटि खां घटि ग़लतियूं कंदो ऐं हू चाहींदो त जिथे जिथे असांजा तालुकात ख़राबु थिया आहिनि जंहिं जाइ ते असांखे असांजी पॉलिसीज़ खे जेको आहे सो धकु लॻो आहे। स्पेशली हींअर असांजी साबिक़ा जेको वज़ीर आज़म आहे उन जे हिकिड़ी ईअं चऊं त कोताही जे करे जंहिं पंहिंजे ज़ाती मफ़ाद जे करे हुन हिकिड़ो केबिल जो जेको आहे सो इशू खणी ऐं पाकिस्तान खे सॼी दुनिया खां हिकिड़ो अलॻि करे बीहारे छॾियो आहे। उन्हनि सभिनी शयुनि खे जेको आहे सो आउं सम्झां थी त मैंड करण जी कोशिशि कंदो ऐं उन खां सवाइ बिलावल भुट्टो खे ॿियो जेको फ़ाइदो पहुचंदो त बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे उहो फ्यूचर जो वज़ीर आज़म जो कैंडिडेट बि आहे त उन सां हुनखे सॼी दुनिया जा जेके आहिनि डिप्लोमेट्स आहिनि उन्हनि सां मिलण जो मौक़ो मिलंदो
ऐं जेके उन्हनि जा जेके मुल्कनि जा सरबराह आहिनि उन्हनि सां मिलण जो मौक़ो मिलंदो ऐं उन खां अलावा हुनजी पंहिंजी जेका मक़बूलियत आहे उन में अञा वधीक इज़ाफ़ो थींदो हुनजे पंहिंजे कॉन्फिडेंस में वधीक इज़ाफ़ो थींदो ऐं हुनजी पंहिंजी लर्निंग जेका थींदी उन हिसाब सां उहो हिकिड़ो कामयाब लीडर जे तौर ते जेको आहे सो ठही पची जीअं चइबो आहे त भठी मां निकिरंदो ऐं असांखे उमेदु आहे त जॾहिं हू ख़ारजा पॉलिसी ते कमु करे ईंदो त पोइ जॾहिं इलेक्शन में बीहंदो ऐं जेकॾहिं हू वज़ारत उज़्मा जो कैंडिडेट थी बीहे थो त यकीनन असांखे हिकिड़ो नओं ऐं नौजवान वज़ीर आज़म जेको आहे उहो बि असांखे मिलंदो। नाज़रीन, हाणे मूं पंहिंजो ओपिनियन बि ॾिनो ऐं असांजो प्रोग्राम बि पूरो थियण वारो आहे। असां हिन उमेद सां पंहिंजे प्रोग्राम खे ख़तमु था कयूं त तव्हां असांजे प्रोग्राम खे पसंदि कंदा, ॾिसंदा, शेयर कंदा ऐं पंहिंजा कमेंट्स ज़रूरु जेके आहिनि असांजे प्रोग्राम खे ॾींदा त जीअं असांखे ख़बर पवे त असां कहिड़ियूं इम्प्रूवमेंट्स पंहिंजे प्रोग्राम में आणे सघूं था, कहिड़नि इशूज़ ते असां वधीक ॻाल्हाए सघूं था। असांजे प्रोग्राम खे जेकॾहिं अञा ताईं तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन खे क्लिक करे असांजे फ्रेश नोटिफिकेशन खे रिसीव कंदा। थैंक यू। अल्लाह भाई।